नादरीन मीरपुर बठोरो मां सजा सुमरो जी रिपोर्ट मूजिब 13 ॾींहं अॻु मीरपुर बठोरो थाणे जे पुठियां बेदर्जी सां क़त्ल थियल नवीद चांडियो जा क़ातिल गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ मक़तूल जे वारसनि ऐं सियासी समाजी तंज़ीमनि पारां सुल्तान चांडियो, सतार चांडियो, करीमदास चांडियो, ॾाॾा इस्माइल शोरो, चेयरमैन अब्दुल गफ़ूर मेमण, कादर भाई ज़ौर ऐं इमाम भाई ख़ासकिली जी अॻवानी में सूफ़ी शाह प्रेस क्लब आॾो सख़्तु एहतिजाज कयो वियो। उन मौक़े ते अॻवाननि चयो त 13 ॾींहं गुज़रण जे बावजूदि पुलिस नवीद चांडियो जा क़ातिल गिरफ़्तार न करे सघी आहे। पुलिस वारसनि खे ॾटा ॾेई रवानो करे छॾे थी, पर को बि तहरीक न वरितो वियो आहे। हुननि चिताव ॾिनो त जेकॾहिं नवीद चांडियो जा क़ातिल गिरफ़्तार न कया विया त एहतिजाज जो सिलसिलो जारी रहंदो। उन मौक़े ते मक़तूल नौजवान जे पीउ सुल्तान चांडियो चयो त जेकॾहिं पुट जे क़ातिलनि खे गिरफ़्तार न कयो वियो त थाणे आॾो पंहिंजो पाण खे बाहि ॾींदुसि। IG सिंध नोटिस वठी इंसाफ़ करे। सजाद सुमरो, STV न्यूज़, मीरपुर बठोरो। हर ख़बर अवां जी पहुच ताईं ॾिसंदा रहो STV न्यूज़। जेकॾहिं असांजा हक़ीक़ी क़ातिल गिरफ़्तार न थिया त असीं जेको मुज़ाहरा कंदासीं, रोड बि ब्लॉक कंदासीं, धरना भरंदासीं ऐं उन खां अलावा असांखे जेको बि बुख हड़ताल बि कंदासीं, जेको बि कुझु असांखे करिणो पियो। ऐं IG सिंध DIG हैदराबाद खां मुतालबो करां थो त अहिड़नि खे न आयल ऑफिसरनि खे हितां हटायो वञे, न त असांखे हाणे जेको रोडनि ते निकिरण ते मजबूर न कनि।